बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आबादगार साथियों, दोस्तों, अज आउं इन वैरायटी का हटी करे वैरायटी बारे में तव्हांखे थोरो घणो ॿुधायां थो त जंहिं वैरायटी में मौजूदु आहियां। ही VAR111 आहे ऐं हिन जी पोजीशन जेका आहे ही 7-8 ॾींहंनि जी थी चुका, 70 ॾींहं टच कयो अथव अची त ही फ्रूटिंग वग़ैरह ही माल जेको आहे हिन में ॾिसो केॾो लॻी चुको आहे, ज़बरदस्त आहे। पर हाणे जेका आउं मेन ॻाल्हि दोस्तनि सां शेयर करणु चाहियां पियो उहा इहा आहे त कणक मझि जेका कणक गुज़री वई आहे उन में हिकिड़ी दोस्त कंपनी वारो असांखे हिकिड़ो प्रोडक्ट ॾेई वियो, 3 थैलियूं जेके सैंपल जे लाइ हुयूं सोना सिंगार जे नाले सां। कणक में असां यूज़ कोन कयो, मूं चयो अलाए छा आहे, का लोकल कंपनी आहे, उन करे उहो असांजे हुते उताक ते पियो रहियो। हींअर जेको आहे हिकिड़ो हारी मूंखां वठणु आयो त के हिमिक एसिड असां ॾींदा आहियूं, जेको नांगिया हुयो, त उनखे मूं चयो अरे उहो त ख़तमु थी चुको आहे, हीअ 3 थैलियूं पियूं आहिनि त अलाए कहिड़ियूं, जंहिंजे मथां लिखियो सोना सिंगार। उहे हिन खे मूं ॾिनियूं, हिन 3 एकड़नि में हुन उहे लॻायूं आहिनि, 1 एकड़ में 1 थैली। सच पुछो त उन कंपनी जी न कॾहिं मूं वटि विज़िट रही आहे, हीअ ओपल ग्रुप जी मथां लिखियलु हुननि ते, न कॾहिं विज़िट रही आहे, न को उन्हनि सां को मुंहिंजो लेन देन आहे। उनजे बावजूदि अॼु आऊं ॻाल्हि जेका हक़ीक़त हूंदी आहे त बयानु कबी आहे त जेतिरी हिन ग्रीनरी ॾिनी आहे हिन माना 3 एकड़नि खे, जे बाक़ाइदे माना सॼा ही जेके भई आहिनि पंहिंजो वण ब्लैक कलर में थी विया आहिनि ऐं ज़बरदस्त ग्रीनरी आहे। माना के ह्यूमिक जेको असां ॾिनो आहे उन जे मुक़ाबले में बीठो आहे। ऐं ही 1 थैली ॾिनी अथव, नंढी हुई, मुंहिंजे घर में 4 या 5 किलो जी आहे, पर ज़बरदस्त जेको आहे तुंहिंजो लुक ठाहियो अथसि। हिन जा पन जेके आहिनि उहे एॾा नरम ऐं मुलायम कया अथसि। पोइ हिननि खे पहिरीं त मूं हिन शइ खे जेको आहे सो एतिरो गौर सां थियल न कोन डोर पोइ ॾिठुमि हिन में आहे छा। पोइ ख़बर पई त मथां त ज़िंक लिखियलु आहे, पोइ अंदरि हुन में छा आहे उहा त ख़बर ख़ुदा खे आहे। ऐं जेका उन ही जेको वण जो लुक ठाहियो आहे या ॾेख ठाहियो आहे त माना बाक़ाइदे हिन प्रोडक्ट मूंखे आशिक़ करे छॾियो आहे त ज़िंक में एतिरी ताक़त कोन्हे जो वणनि खे ईअं माना बाक़ाइदे जेको आहे सावक माना हरो भरो ख़तरनाक करे छॾे। ऐं हीअ सफ़ा माना ईअं थी विया आहिनि जो हिन सॼी जेको मूं वटि 200 एकड़ काटन लॻल आहे, उन में हीअ 3 एकड़ जो जेको पीस आहे उहो माना ईअं सम्झो सफ़ा हिकिड़ो वण जा पन नरम ऐं उन सां गॾोगॾु जेको आहे सो ग्रीनरी जेका आहे सा A1 क्लास जी जेका चऊं उहा हिन रिज़ल्ट माना ॾिनी आहे असांखे। ऐं आऊं जेको आहे त हिन प्रोडक्ट जो बाक़ाइदा आशिक़ थी पियो आहे, थी सघे त जेको आहे हाणे मूंखे हीअ लॻाइणो पए, छो जो हिन जे मूंखे त कोन ई ख़बर को हिन में का एॾी ताक़त आहे। मुंहिंजो ठीकु आहे कंहिं लोकल सोकल कंपनी जो आहे, मिड़ई उहो ॾेई वियो आहे, छो जो कॾहिं सैंपल जॾहिं बि कंपनियूं ॾींदियूं आहिनि त उहा हमेशह 1 थैली या अधु थैली या को 2-3 शीशियूं दवा जी मिलंदियूं आहिनि। हीअ 3 थैलियूं हिकु छॾिया नहीं कि ईअं आहिनि, पर हाणे ख़बर पई त हिननि थैलियुनि में बिल्कुलु जादू हो। सो ही दोस्तनि सां शेयर कईसूं वंड त हीअ सोना सिंगार आहे ऐं हीअ हिन मथां लिखियलु ओपल ग्रुप। पोइ कंपनी कहिड़ी आहे उहा त ख़बर ख़ुदा खे, बाक़ी माना उन जेका रिज़ल्ट आहे उहा माना A1 क्लास जी वेल एंड गुड आहे। ऐं उहा तव्हां दोस्तनि खे शेयर कयो अथऊं। तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी।